अॼु 3 रमज़ान मुबारक जी राति आहे ऐं 3 रमज़ान मुबारक सैयदा ख़ातून जन्नत अम्मा साइण फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो उर्स थींदो आहे ऐं आशिक़ाने ख़ातून जन्नत आशिक़ाने अहले बैत व सहाबा रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन ही उर्स मल्हाईंदा आहिनि। सो इन ई सिलसिले बाबति अॼु असीं साईं जन खां चंद सुवालात कंदासीं मुख़्तसर सीरत जे हवाले सां हज़रत सैयदा काइनात ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जी सीरत जे बाबति इंशाअल्लाह साईं जन असांखे प्यारा जवाबात अता फ़रमाईंदा आहिनि। अॼु बि इंशाअल्लाह साईं जन खां असीं जवाब वठंदासीं। कीअं आहियो क़िबला? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे। अॼु उर्स जी राति आहे। माशाअल्लाह अल्लाह पाक सैयदा काइनात जे उर्स जूं बरकतूं असांखे नसीब फ़रमाए। असांखे सैयदा जी सीरत जे बारे में सैयदा जी फ़ज़ीलत जे बारे में कुझु मदनी फूल इरशाद फ़रमायो। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। रसूल पाक साहिब लौलाक सयाह अफ़लाक फ़ख़्र मौजूदात सैयद सादात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं 4 न्याणियूं हुयूं। उन्हनि न्याणियुनि में सभिनी खां वॾी सैयदा ज़ैनब पाक, पोइ सैयदा उम्मे कुलथूम पाक, पोइ सैयदा रुक़ैया पाक ऐं पोइ चौथी ऐं लाडली शहज़ादी हज़रत सैयदतुना फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन आहिनि। ऐं सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला हूअं त सभु न्याणियूं शान वारियूं आहिनि। रसूलुल्लाह जी न्याणियूं आहिनि त सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। पर सैयदा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी बरकतूं सुब्हानल्लाह। छो जो 4 न्याणियुनि मां सभिनी खां वधीक वक़्तु रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जनाब पाक में जंहिंजो गुज़रियो उहा सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन आहे। बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐलान नबूवत खां 5 साल पहिरीं माशाअल्लाह नबी बरहक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी मुबारक घर में हाज़िर थियूं। अल्हम्दुलिल्लाह अवां ॼायूं अवां जी विलादत शरीफ़ा थी। ऐं जॾहिं विलादत शरीफ़ा थी त किताबनि में अचे थो त ओॾी महिल बीबी साहिबा जे मुबारक चहिरे जो जेको नूर हो न वो त अहो ई नूर। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाहि ताला अलैह फरमाइनि त तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। तो नूर खुदा अहमद मुजतबा जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अल्लाह जा नूर आहिनि ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर में नूर जी आमद थी आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सैयदा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं ॼायूं आहिनि त किताबनि में अचे थो ओॾी महिल अव्हां जे मुबारक चहिरे जी रोशनी फ़ज़ा में बिखरजी वई ऐं हुअं ई नूर वारो घरानो करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक नूर सैयदा ख़दीजतुल कुबरा जी नूरानियत ऐं पोइ सैयदा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो नूर जेको आयो त सुब्हानल्लाह सुब्हानल्लाह। 4 न्याणियुनि सां हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे बेहद मुहबत हुई, बेहद मुहबत। ऐं सीरत तय्यबा बि असां ॾिसूं त सुब्हानल्लाह 4 न्याणियुनि सां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको अंदाज़ हो उहो पंहिंजी मिसाल पाण हो। छो जो सैयद दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हयात तय्यबा क़ुरान जे हुकुम जे मुताबिक़ असांजे लाइ बहितरीन नमूना अमल आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर में न्याणियुनि जी विलादत पई ऐं हुज़ूर जी हुननि सां मुहबत, हुज़ूर जी हुननि सां जे लफ़्ज़ इस्तेमालु कजे तरबियत, हू पंहिंजी मिसाल पाण हुई। बल्कि सॼी दुनिया जे पहिरियनि जे बि ऐं अचण वारनि जे बि सभिनी जे लाइ, सभिनी प्यारनि जे लाइ, सभिनी फादर्स जे लाइ बहितरीन मिसाल आहे सैयद दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पंहिंजी न्याणियुनि सां मुहबत ऐं हुननि जी तरबियत जो अंदाज़। त सैयदा जी माशा अल्लाह अज़्ज़ वजल विलादत शरीफ़ा थी ऐं पोइ माशा अल्लाह अज़्ज़ वजल हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जॾहिं ऐलान नबूवत फ़रमायो आहे छो जो 3 न्याणियूं त वक़्त सां गॾोगॾु ई पंहिंजे पंहिंजे घर हली वियूं, हुननि जा निकाह थींदा विया। पर सैयदा खे हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी बारगाह में वधीक रहण जो शरफ़ मिलियो त हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम क़दम क़दम ते बीबी साहिबा जी तरबियत कंदा रहिया। सैयदा आइशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं न सैयदा जी शान में बि चवनि थियूं त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां सभिनी खां वधीक मुशाबिहत, मुशाबत माने जेको ॾिसण में हुननि जहिड़ो नज़र अचे, शबीह जंहिंजी जे
मिसल जेको मिसल त लफ़्ज़ न चइबो, यानी शबाहत में त हुननि जहिड़ो नज़र अचे माण्हू। सैयदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी शख़्सियत, बीबी साहिबा जी चाल ढाल, बीबी साहिबा जो मुस्कुराइण, बीबी साहिबा जो अंदाज़, बीबी साहिबा जी गुफ्तगू, हू बिआइन ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अंदाज़े मुबारक वांगुरु हुई। माशाअल्लाह, माना सरकार जे अंदाज़ सां मिलंदी जुलंदी हुई। जी अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह अज़्ज़ वजल। एतिरी मुशाबिहत नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ाते बाबरकात जी बीबी साण सां हुई। माशाअल्लाह, तव्हां हिकु फ़ज़ीलत इहा जेकी ॿुधाई अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा जे हवाले सां, त इन मां इहो बि साबित थिए थो त अहल बैत अतहार जी पाण में मुहबत केतिरी हुई। बेशक ऐं बिलाशुबा मुहबत अल्हम्दुलिल्लाह बि साबित थिए थी। असल में ही त मूंखे अजीब ही ॻाल्हि लॻे थी जो असां हुननि पाक बीबियुनि जे ताल्लुक़ सां या नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घराने पाक जे ताल्लुक़ सां ही अहिड़ी अफ़वाहुनि ते या अहिड़ी गैर सेहतमंद गुफ्तगू ते या ख़ुदा न ख़ास्ता अहिड़े गैर सेहतमंद मवाद ते तवजो ॾियूं जंहिंमें मआज़ अल्लाह सुमा मआज़ अल्लाह कीअं बि जेको आहे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी फैमिली में ख़ुदा न ख़ास्ता मआज़ अल्लाह सुमा मआज़ अल्लाह कंहिं क़िस्म जो इख़्तिलाफ़ हो, हीअ त ॻाल्हि ई अजीब ग़रीब। जेके काइनात जे लाइ नमूना अमल थी आया, जे काइनात जे लाइ रहमत बणिजी आया, जेके काइनात जे लाइ मुहबत जा बहितरीन उनवान बणिजी आया, ही कीअं थी सघे थो त हुननि जे घर में ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी ॻाल्हि हुजे त सैयदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जी सैयदा आयशतु सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह अन्हा सां, सैयदा हफ्सा पाक रज़ी अल्लाह अन्हा सां, सैयदा मैमूना पाक रज़ी अल्लाह अन्हा सां, सैयदा ज़ैनब बिन्त जहश रहमतुल रज़ी अल्लाह तआला अन्हा सां, सैयदा उम्मे सलमा ऐं जेतिरियूं बि उम्महातुल मोमिनीन हुयूं, हुननि सां ताल्लुक़ उहो ई हो जेको माउरुनि जो ताल्लुक़ धीअरुनि सां थींदो आहे, ऐं हुन खां वधीक अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। माशाअल्लाह, प्यारे अंदाज़ सां रहनुमाई फरमाई। संदन जो जेको औलाद जे बारे में बि ॿुधायो त घणा शहज़ादा हुया, घणियूं शहज़ादियूं हुयूं अम्मा फ़ातिमा। क़ुर्बान 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 सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहि अज़ीम। सैयदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी शान ॾाढी प्यारी आहे। सुभान बीबी साण जा बाबा सगोरा, सुभान अल्लाह 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 अल्लाह, सबसे औला व आला हमारा नबी, सबसे बाला व आला हमारा, सभिनी रसूलनि जा सरदार सैयदा ज़हरा जा बाबा, सभिनी वलियुनि जा सरदार, विलायत जंहिंखे बि मिली मौला काइनात मौला मुश्किल कुशा शेर ख़ुदा करम अल्लाह तआला वजहुल करीम जे दर खां मिली। बेशक त बाबा साईं अंबिया जा सरदार, बेशक शौहर नामदार, अवांजा जेके ज़ौज हुआ, अवांजा जेके मुड़ुस हुआ, उहे औलिया जा सरदार, ऐं बीबी साण जा जेके बच्चा हुआ, अल्लाह अल्लाह अल्लाह, इमाम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु, इहे ॿ शहज़ादा त माशाअल्लाह अज़ल सॼी दुनिया खे ख़बर आहे। टियां शहज़ादा बि हुया अवांजा, सैयदुना मुहसिन या चयो वञे तो सैयदुना मुहसिन रज़ी अल्लाह तआला अन्हु, त ही जेके हुआ उहे नंढिपण में ई गुज़ारे विया हुआ, दुनिया मां लाॾाणो करे विया हुआ, ऐं इमाम हसन पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं इमाम हुसैन पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु, टे शहज़ादा हुया, मशहूर ॿ आहिनि। जी जी, टे शहज़ादा बीबी साण रज़ी अल्लाह तआला अन्हा जा हुया, ऐं किताबनि में अचे थो त अवां जी शहज़ादियूं बि टे हुयूं, ऐं हुन में सैयदा ज़ैनब, सैयदा रुक़ैया ऐं सैयदा उम्मे कुलसूम, यानी बीबी साण पंहिंजी न्याणियुनि जा नाला पंहिंजी भेनरुनि जे नाले ते रखिया। त सैयदा ज़ैनब त सभिनी खे ख़बर आहे त इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु सां गॾिजी करबला जे मैदान में हुयूं, ऐं सैयदा रुक़ैया जे बारे में बि अचे थो त बीबी साण करबला मुअल्ला में सैयदुना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु सां गॾिजी हुयूं। त हीअं टे शहज़ादा सैयदा जा मौला अली शेर ख़ुदा करम अल्लाह तआला वजहुल करीम जी औलाद में टे शहज़ादा ऐं टे शहज़ादियूं। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।